सोलंगी था इसके लड़के का। बिस्मिल्लाह नाज़रीन, ही जावेद सोलंगी जेको आहे फुलाडी में नौजवान के कत्ल कंदड़ टे हमरान एस जो साहब भी बीठो आहे हिते गॾु, ख़ैर मोहम्मद साहब नोड़ी इन्हनि जेको ट्रेस आउट कयो आहे हिननि खे, ही टे जवाबदारनि जे क़त्ल कयो आहे। तुंहिंजो नालो छा आहे? ममताज़। तव्हां छा थींदा हो जावेद जा? मामो थी सघो? ममताज़। तुंहिंजो नालो छा आहे? सिकंदर। तूं केरु आई पाण? सोलंगी। तूं छा थींदे जावेद मुमताज़ छोकिरे जो? मामोट आहे। तुंहिंजो नालो छा आहे? अता नालो आहे। तव्हां कहिड़ी रात जा? ख़ासकेली आहे। अच्छा सर, तव्हां इहो ॿुधाइजो, तव्हांजो सॻो भाणिजो आहे इहो छोकिरो? सॻो भाणिजो। छो क़त्ल कयो? दुकान न थी करे पोइ 2 महीने को हलियो पियो दुकान न थी करे। थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजां। दुकान न थी करे पोइ कोई हलियो पियो सिस्टम हिकिड़ो 2 महीना पोइ को। दुकान न थी करे छा मतिलबु? हिसाब किताब हूंदो पोइ सही हो कोन, पोइ ख़बर कोन पई। तव्हां दुकान ते कमु कंदा हो? जी हा। जावेद जी दुकान ते? जी हा, पार्टनर जी दुकान। पार्टनर ते हो? छाजो दुकान हो? दुकान डालोनी वगैरह, इजी लोड वगैरह। अच्छा, पोइ तव्हांजो दुश्मनी करे सां शुरू थी पंहिंजे भाणजे सां? ये बस महीनो खन थियो। कहिड़ी ॻाल्हि ते थी? हिसाब किताब कंदासीं हुन खां थी करे। कहिड़ो हिसाब किताब? दुकान जो हूंदो, पोइ कुझु पेमेंट घटि मिलंदी, बचति घटि थींदी, पोइ चवंदो वधीक थिए पई, पोइ ईअं पंहिंजे हिसाब सां। पोइ तो कीअं मारियो हुनखे? कहिड़ी ॻाल्हि सोची ॻाल्हि ज़हन में आई? मारण जो इरादो कोन, ख़ाली मार कढणी, पोइ धकु लॻोसि मथे में। पोइ न, पोइ मार कढे धकु लॻो मथे में, उहो छा सोचे वियो तव्हां? सोचे इहो वञी करे थोरो डिॼारणो हो बसि। डिॼारणो? केरु केरु तोसां गॾु? असां 3 आहियूं। ही तुंहिंजो छा थींदो आहे? भाई टियों आहे। हिनखे तो सलाह कई हिन सां? हिन सलाह कई? जी। ऐं हू ख़ासकेली सिकंदर मूं गॾु हुयो। गॾु हुयो? तुंहिंजो दोस्त आहे छा? जी हा। पोइ अवां उनखे किथे खणी विया? असां खाई गवरिया। किथे? दौलताबाद परी पासे। अच्छा, पोइ ही तोसां गॾु हलियो त पुछा कोन के छा केॾां हलो था? न पुछा कोन। अच्छा, पोइ उते छा कयो? उते असां मिली थोरो डिॼारियो, उते पोइ लटड़ी पई हयोसीं मथे में, उते किथे किरी पियो, पोइ असां वापसि भॼी आयासीं। उते ढकायो मथे में? जी हा। अच्छा, ॿियो को तज़लील कोन कई लाश जी काड़ी? बुटा ॾिना? न, ख़ाली धक आहियूं। हिकिड़ी लटे त पासे में लॻी, हिकु हितां लॻियसि अलाए छा, पाण पाण किरी पियो, पोइ असां वापसि भॼी आयासीं घर। छॾे हलिया आहियो? केतिरा ॾींहं पुराणी ॻाल्हि आई आहे? 17 तारीख़ जी। 17 महीनो कहिड़ो? हिन खां हिकिड़ो महीनो 17 में 17 सेप्टेम्बर ते वाक़ियो थियो आहे। कहिड़ो टाइम हुयो? 4-5 टाइम शाम जो। अच्छा, पोइ धक अवां खे हयो, धकाइण खां पोइ इहो मतिलबु उते छॾे हलिया आहियो? जी हा, असां डप में भॼी वियासीं। पोइ कंहिं पुछा कोन की अवां पोस्ट तो हलाई फेसबुक ते त मुंहिंजो भाणिजो जेको गाइबु आहे? जी हा। पोइ कॾहिं हलाई तो? इहो हुन सुबुह सवेल सवेल। ऐं तो हलाई हुई? जी हा। ऐं तो छो उन में छा ॾेखारण जो मतिलबु छो हलाई पोस्ट? सभिनी चयो न्यूज़ ॾे, पोइ न्यूज़ ॾेई ॾियो। तो न्यूज़ हलाई? जी हा। मतिलबु पंहिंजे पाण जान छॾाइण जे लाइ पई हलाई, त कोई शक मूं ते न करे ईअं? अच्छा, पोइ ही टई तोसां गॾु आहे? जी हा। पोइ डंडो हिकिड़ो कंहिं हयो? तो आयो हिननि आयो? सर मूं आहियो। हिननि छा कयो? इहे पासे बीठा हुया। हिननि झलियो कोन तोखे तो नहण? न। अच्छा, तोखे झलियो कोन? हीअ अॻिते बाइक ते बीठो हुयो छोकिरो। अच्छा, तुंहिंजो तो छा कहिड़ो किरदार था कयो? गॾु आहे? हिन धक पे तो झलियो कोन हिनखे? ऐं जे खणी विया पे तो अवां सोचे सम्झी विया हो तो हुनखे सम्झायो कोन तॾहिं मामे खे छोकिरे खे त धक न? अच्छा, तो तुंहिंजो छा वञे हिन ॿिनि मामाउनि जो? ख़ासकली साहब जबल कहिड़ो? ममताज़ जबल हिन जो वास्तो? जी हा, ईअं पैकेज लाइ ईंदासीं, मूंखे का ख़बर कोन्हे, दुश्मनी मुंहिंजी जावेद सां कोन्हे। पोइ जी हा, मूंखे चई हेॾां कंप्यूटर आहे वठण था हलूं, हिते आऊं वियुमि, मूंखे का ख़बर कोन्हे। पोइ हिननि हुड़ी में विया, चई हिते हुड़ी में कंप्यूटर आहे। हुड़ी में कंप्यूटर पियो आहे? जी हा, कंप्यूटर पियो आहे हिते। अच्छा। जी हा, चोरी जो कंप्यूटर आहे हिते वठण था हलूं। मूंखे चई हिते तूं बाइक ते बीह, हीअ सिकू 2 ॼणा 3 ॼणा लही विया। ऐं बाइक ते बीठो, मूंखे का ख़बर कोन्हे। हीअ बि कमु करे मोटिया मूंखे चई हलिया। पोइ मूंखे ख़बर कोन्हे, आउं चयो छोकिरो केॾां आयो? चए यार हीअ कंप्यूटर हलाए पियो, चेक पियो करे, पाण हलूं था। पोइ हिनखे आउं वापसी में खणी ईंदुसि। असां बाइक ते हलिया वियासीं। पोइ इहो सर मुंहिंजी का दुश्मनी कोन्हे। अच्छा, छोकिरे जूं 5 भेणूं आहिनि, हिकिड़ो ई इकलौतो छोकिरो माउ पीउ जो, हिकिड़ो ई पुटु हो? तोखे रहम कोन आयो त हिकिड़ो माउ पीउ जो पुटु आहे ऐं मुंहिंजो ई भाणिजो आहे, मुंहिंजी भेण जो बचो आहे, तो धक डंडे ते हणायो, 2 माण्हू वठी वई? हाणे हुन नियाणियुनि जो छा थींदो? जाम ॾुख सर। पछतावो अथई? केतिरो पछतावो अथई? 18 सालनि जो नौजवान तुंहिंजे बचे जे बराबरि हो, टके जी ॻाल्हि तो माराए छॾियो। ऐं पोइ वरी तो वञी ॻाल्हि खे एतिरो लिकायो छो?
ॾोह कई त लिकाए त न ऐं पाण पोस्ट पियो हलाई गिदड़ वांगुरु रड़ी बि पाण पियो करी त जेको आहे पोस्ट हलाई अथई त जेको आहे मुंहिंजो भाणिजो गुम आहे ऐं पुलिस सां तावन बि कोन कयो त पुलिस पुछे पई अव्हां खां इंट्रोगेशन बि कई अव्हां कीअं हिनखे लिकाए वॼो मामले खे धणी बि कोन पिया थिए डपो सर मीरपुर ख़ासि पुलिस ख़ासि करे संदड़ी में तव्हांजो सदायो साहिबु तव्हांजो ही ॿियो वाक़ियो आहे जेको टेक्निकल तौर ते तव्हां ट्रेस कयो आहे ख़ैर मोहम्मद साहिबु उते जो एसएचओ आहे पहिरियों वाक़ियो जिया भाट वारो जेको इंतिहाई ख़तरनाक ऐं इंतिहाई ॾुख वारो वाक़ियो उहो तव्हां ट्रेस करायो ॿियो हीउ करायो आहे हीउ कहिड़े तरीक़े सां ट्रेस कयो हीउ त ॾाढो माण्हुनि सोशल मीडिया ते रड़ियूं पिया कयूं जेको आहे गुम थी वियो आहे गुम थी वियो आहे गुम थी वियो आहे वॾो टाइम गुज़री वियो पहिरियों त ईअं ख़बर न हुई त कंहिं एजेंसी खे हिनखे सेल फाइड पाण लिकी वियो आहे या पैसनि ख़ातिर लिकियो आहे या ॼाणी वणी खे लिकायो आहे या हीउ या ॿियो माण्हू खणी हिनखे कंहिं वटि बंदि करे आयो आहे ऐं बाद में डीलिंग करे छॾींदा पहिरीं इहे मौज़ू पोइ आख़िर में जॾहिं सभु शयूं ॾिठियूंसीं कुझु न थियो असां पहिरें ॾींहं खां वठी शकी हे हुयूं हमरा असां ॿिए ॾींहं ते कॉल करे घुरायोसीं पोइ कहिड़ी तारीख़ शकी हो तव्हां वटि असांखे वाक़ियो सेप्टेंबर जी 10 तारीख़ ते थियो 5 तारीख़ ते एफआईआर थी हा 24 तारीख़ ते असां 25 तारीख़ खे घुरायोसीं पुछा कछा करे छॾे ॾिनोसीं ठीकु आहे पर असां वटि शकी हुयो ई ठीकु आहे ठीकु आहे असां हिनखे पंहिंजे नज़र पर विछड़ियोसीं असांजे अंडर इन्वेस्टिगेशन हुयो पोइ जेतिरो वक़्तु ॿाहिरि हुयो पोइ वरी फेरी थी ॻाल्हाए पियो दोस्तनि सां सां आख़िर जॾहिं हे आया वरी न मञियो असां वटि कबूलदार न पिया थियनि ॾोह करण जे लाइ पोइ जॾहिं टियों माण्हू जेको असां गॾु हुयो थर्ड पार्टी माण्हू जेको मुंहिंजो दोस्त हुई 15 तारीख़ खां पोइ थियो 17 त ॾोह थियो 15 खां पोइ दोस्त थियो वरी ॻाल्हाइण छॾिया पोइ असां उहो माण्हू ॿुधायोसीं सिकंदर ख़ासि करे झलियो त हुन अताउन ख़ासि करे झलियो त उन ॻाल्हि क्लियर करे छॾी ॻाल्हि मारियो पाण ॼणनि न अच्छा ऐं मारियो बि इनजे करे त मूं दुकान ख़ाली कराए पियो हुन खां अच्छा 3 ॾींहंनि जो मुदो हुओ त 3 ॾींहंनि खां पोइ दुकान ख़ाली कंदुसि मुमताज़ चयो ऐं ममताज़ दुकान ख़ाली करण चौथे ॾींहं ते जॾहिं ख़ाली करिणो हो उन ॾींहुं हिनखे कंप्यूटर बहानो करे वठी वियो हुते ऐं हुनखे धक्का हणी मारे फिटी करे आयो अच्छा तो हाणे पोस्टमार्टम में मतिलबु डीकम्पोस्ट बॉडी आई आहे सॼी या को पोस्टमार्टम थी सघे थो असां सभई जेके हिन जा जिस्म जा असां मिलिया आहिनि उहे सभु जा सभु बीहण लाइ मोकिलिया आहिनि वार मिलिया आहिनि जिस्म मिलियो आहे ऐं धक लॻल आहे मथे में उहो फ्रैक्चर आहे उहो सभु मोकिलिया आहिनि वधीक जेका DNA खां रिपोर्ट ईंदी उहो काफ़ी हूंदी अच्छा ख़ैर तव्हांखे अहिड़ो केस ॾुखियो लॻो ई ट्रेस करण में या सोलो अव्हां जे लाइ छो त प्रेशर बि जाम थो थिए इंशाअल्लाह ताला अल्लाह सां असांजी मदद कई असां इन केस में ॾुखियो ज़रूरु हो पर असां महिनत कई असांजी सॼी जेको टीम हुई टेक्निकल टीम उन्हनि सां राति ॾींहं में हिकु ॿिए सां मदद में करे अल्लाह सां असांजी मदद कई कामयाबु थी विया सर तव्हां सां गॾु कहिड़ा कहिड़ा मेन माण्हू गॾु हुआ टेक्निकल टीम में मुंहिंजा हथ ऐं बाज़ू उहे दानिश भट्टी ऐं इनायत ज़रदारी अच्छा जेके एग्ज़ीक्यूशन कंदा आहिनि मुंहिंजो कमु जस्ट ईअं आहे जीअं सिंधी अपाक हुआ त थुक लाइ माकुड़ चिमड़ाइणो कंहिंखे अटकाए छॾियो आहे मुंहिंजो इहो कमु आहे बाक़ी कमु जो एग्ज़ीक्यूशन जी पंहिंजी आहे ऐं SHO जी ऐं इनायत साहिब जी जंहिं महिनत कई जंहिं ॾींहं राति देवर में कंडर में ॻोल्हे आख़िर लाश ते पहुता ऐं वाहिद SHO इनायत वाहिद माण्हू आहे जेकॾहिं जॾहिं ॻाल्हि करे छॾी मां त हू चवंदो इहा ॻाल्हि ईअं ई आहे इन खां ॿिए पासे न हूंदी छो जो 14 सालनि में मां मीरपुर ख़ासि में कॾहिं कूड़ो माण्हू न ॿुधायो आहे त हू वितवार कंदा आहिनि हुनजी ॻाल्हि ते बसि फॉलो कंदा आहिनि अलाह कामयाबु कंदो आहे छो त इन तालके में इन थाणनि जी हदद में हिकिड़ो ॿियो हाई प्रोफाइल ब्लाइंडेड मर्डर जेको आहे ट्रेस आउट थियो मीरपुर ख़ासि पुलिस खे ऐं जंहिंजे पोयां जेको अनसीन जेके हैंड्स हूंदा आहिनि हिडन हैंड्स जेके छॾींदा आहियूं हिडन आइज़ एंड हिडन ब्रेंड उहो तव्हां आहियो गॾु 2 नाला तव्हां ॿिया ॿुधायो अलाह जी महिरबानी आहे बहरहाल तव्हांखे जस हुजे तव्हां हिकिड़े नौजवान छोकिरे जो जेको आहे उहो ब्लाइंड मर्डर आहे हिन कातिलनि खे तव्हां गिरफ़्तार कयो ऐं उमेद आहे कैफ़े किरदार ताईं पहुचाइण लाइ बि जेके बि खामियूं FIR में कमियूं आहिनि उहे पूरियूं कंदो ऐं इहा ख़बर सही आहे त हिन जी 5 भेणूं मरूम जूं ऐं हिकिड़ो भाउ ऐं माना हिकिड़ो ई अकेलो पुटु खे हिन मारियो आहे ऐं तुंहिंजी भेण जेका आहे उनजो ख़्यालु कोन आयो त मुंहिंजो हिकिड़ो ई भाणिजो आहे जेको आहे जंहिंजूं 5 भेणूं काॾे वेंदियूं उहे यतीम थी वेंदियूं ऐं हुनजो सहारो ख़तमु थी वञे पीउ चारो हीअ कहिड़ी हालत में वेठो आहे टेंडेंसी हूंदी आहे न उन टाइम जी टेंडेंसी हूंदी आहे उहा जेका दिमाग़ जो स्वार हूंदी आहे उहा माण्हू खे मराए थी जीअं असां वटि आहे पंहिंजो सुसाइडल टेंडेंसी माण्हू पंहिंजे पाण खे मारे छॾनि था हीअ त
अच्छा त टेंडेंसी में सर हिकिड़ो त ही शामिल आहे त लॻे बि थो इन साइको टाइप लॻे थो पर ॿिन्हिनि ॼणनि जो कहिड़ो किरदारु रहियो रोके बि सघनि पिया ऐं कर बि ही बि सलाह में थी आहे एक्चुअली रोकींदा न सलाह में सां गॾु हे ॿ ॾींहं फेक कम त मोकल करे आयो सां गॾु हुयो हे मोकल करे आयो हे किथे कंदो कमु वार मथे कहिड़ी फैक्ट्री में सर फैक्ट्री में उते हमाल बि कंदो आहे अच्छा हे हुन मोकल करे आयो ला मोकल करे आयो सही सही ऐं उहो ॿियो वारो ॾींहुं सुतो ई कोन राति जो अच्छा अच्छा हिनखे कहिड़े टाइम खयो आहे ॾींहं जो खयो राति जो खयो अथव टाइम कहिड़ो शाम जो कहिड़ो टाइम 3 बजे खनि हाँ 3 बजे मोटरसाइकिल हिकिड़ी ते विया हो जी जी घणा माण्हू हुआ 4 ॼणा या 2 मोटरसाइकिल हुयूं हिकु मोटरसाइकिल ते हे ॿ पहिरियों वञी वेठा पोइ हे खणी वियो हुनखे पहिरीं हुनखे छॾे आयो पहिरीं हुननि खे छॾे आयो छो क़त्ल कयो हिकिड़ो दुकान ख़ाली कराए पियो न दुकान हज़रन ही जेको हाई प्रोफाइल वाक़ियो जेको ॾिसो हिन मामे पंहिंजे भांजे खे मारियो ही आहे मामू कहिड़ो दुकान किथे आहे तुंहिंजो फुलादी मुंहिंजो दुकान में पार्टनर बि ॾिसो तव्हां साइको लॻे थो दिमाग़ी तौर ते बि नंढो हणी पंहिंजे खे भाणजे खे मारियो आहे जेको 5 भेणनि जो इकलौतो भाउ आहे जेको हीअं सदमे में पीउ वेठो आहे ऐं हिन जेको माण्हू एॾो ज़ुल्म कयो तारीख़ी कॾहिं ही माना थोरो मथे कर हीअ ॾिसो वार वॾा हिन जा क्रिमिनल्स ॾिसो सोसाइटी जा उहे थो नासूर जेके क़तल कनि था मामूली ॻाल्हि ते माण्हुनि खे मीरपुर ख़ासि पुलिस हिकिड़ो ॿियो हाई प्रोफाइल केस ट्रेस आउट कयो आहे तालके सिंधड़ी में जिया भाट खां पोइ जंहिंमें सदायो साहब इनायत ज़रदारी दानिश भट्टी साईं ख़ैर मोहम्मद नूरी साहब जेको फुलाडी जो एसएचओ ऐं गॾोगॾु जेको आहे ॿी टीम बि शामिल आहे हाणे जेको बयान तो पुलिस खे ॾिनो आहे अदालत जे साम्हूं ॾींदे ॿियो एतराफ़ कंदे पंहिंजो